अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवां संजा सैयद रांदियुनि जी ख़बरुनि में भलीकार। अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणे टेस्ट क्रिकेटर मरहूम अब्दुल कादिर खे सितारा इम्तियाज़ मिलण ते संदसि पुटनि पाकिस्तानी हुकूमत जो थोरो मञियो आहे। सितारा इम्तियाज़ जो एज़ाज़ मिलण ते क़ौमी क्रिकेटर ओस्मान कादिर ऐं सलेमान कादिर वीडियो पैगाम जारी कया आहिनि। ओस्मान कादिर जो चवणु आहे त संदसि वाल जी ख़िदमतुनि जे बदिले सितारा इम्तियाज़ ॾियण ते पाकिस्तानी हुकूमत ऐं सदर जो थोराइतो आहियां। अवार्ड संदसि ऐं मुंहिंजी फैमिली लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। सलेमान कादिर चयो आहे त संदसि ऐं संदसि ख़ानदान लाइ अॼु तमामु घणी ख़ुशी जो ॾींहुं आहे। आऊं पाकिस्तानी हुकूमत जो थोराइतो आहियां जंहिं संदसि वाल जी ख़िदमतुनि जी वाखाण कई। वाज़ रहे त पाकिस्तानी हुकूमत अब्दुल कादिर खे वफ़ात खां पोइ सितारा इम्तियाज़ सां नवाज़ियो आहे ऐं गवर्नर हाउस में संदसि घरवारी अवार्ड वसूल कयो। ॿिए पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त भारतीय कप्तान विराट कोहली कैरियर में हिकु ॿी वॾी कामयाबी हासिल करे वरिती आहे। विराट कोहली सचिन तेंदुलकर खां पोइ पंहिंजे मुल्क में 10,000 रन्सूं मुकमल कंदड़ ॿियो क्रिकेटर बणिजी वियो आहे। तेंदुलकर भारत में 313 इनिंग्स में 14,192 रन्सूं ठाहियूं हुयूं, जंहिंमें 42 सेंचुरियूं बि शामिल हुयूं, जॾहिं त विराट कोहली रुगो 195 इनिंग्स में 10,002 रन्सूं मुकमल करे वरितियूं आहिनि। इन दौरान हिन पंहिंजे मुल्क में 32 सेंचुरियूं ठाहियूं आहिनि। तेंदुलकर पंहिंजे मुल्क में 7,216 टेस्ट रन्सूं स्कोर कयूं, जॾहिं त कोहली 43 मैचिस में 3,730 रन्सूं ठाहियूं आहिनि।